श्री राम। निर्गुण आप सरगुण भी ओही, निर्गुण आप सरगुण भी ओही, कलाधार जिने सगली मोही, कलाधार जिने सगली मोही, ओ निर्गुण आप सरगुण भी ओही, निर्गुण आप सरगुण भी ओही, कलाधार जिने सगली मोही, कलाधार जिने सगली मोही, निर्गुण आप निर्गुण आप। श्री राम। बाबा निर्गुण छाखे चइबो आहे? हिकिड़े जो आवाज़ अचे, बसि हिकिड़े जो ई अचे। निर्गुण माना आत्मा। साईं जा प्यारा निर्गुण माना जे आत्मा जो कोई गुण कोन्हे, आत्मा जो बस निर्गुण में सरगुण ठहियो आहे, बीज मोहे फल ठहियो। राम। शरीर जा ब गुण आहिनि, ब धर्म आहिनि, ब फर्ज़ आहिनि। दुख ऐं सुख खे भोगण यादि कयूं असां। शरीर जा पिंड खे सम्झो त पोइ ब्रह्मांड खे, न त ब्रह्मांड खे सम्झो पिंड खे न सम्झो। शरीर दुख सुख जे भोगण लाइ मिलियो आहे। न तव्हांजी इच्छा सां सुख रहंदो, न तव्हांजी न इच्छा सां दुख वेंदो। राम। बस टाइम असां पंहिंजो मिली रहणो आहे। और मन जो धर्म आहे संकल्प विकल्प करणु। ख़्याल ओछो वरी कटिजी वियो, ख़्याल ओछो विकल्प ओछो, वरी ख़्याल खे निश्चय में बीहारियोसीं। न अमृत वेले वञणो आहे सत्संग में, बुद्धि निश्चय कयो, पोइ चित चिंतन कंदो। न वञा वञा, ज़रूरी हे कमु पूरो टबटाड़ी ठाहे करे वञा, पहुचणो आहे। जेसिताईं हिते पहुतो मोटी वेंदो घर, काॾे वियो? आश्रम ते वियासीं। कीअं विया? सत्संग में। श्री राम। इहो इन्हनि जो पंहिंजो पंहिंजो कमु आहे। प्राणनि जो पंहिंजो पंजनि जो कमु आहे। हवा वठणु छॾणु। श्री राम। अपान वायु प्राण वायु मां राति ॿुधायो सत्संग में। अंतःकरण ज्ञान इंद्रियूं, कर्म इंद्रियूं, इहे शरीर बॉडी फिटिंग इंद्रियुनि जी। आत्मा इन सभिनी खां न्यारी। जीअं लाइट आहे ॾे थी, तूं हिन में खोटो कमु करे तुंहिंजी मर्ज़ी, सुठो कमु करे तुंहिंजी मर्ज़ी, तोखे भोॻणो। लाइट सिर्फ़ु प्रकाश आहे, उन सता जे आश्रय हले थो। निर्गुण आप सरगुण भी ओही, सरगुण बि पाण आहे। हे जेकी बॉडी ठहियल आहे, कंहिं ठाही? अरे कंहिं ठाही? कंहिं ठाही? पंज ई तत्व उन ठाहिया। पंज ई तत्व हवा बाहि पाणी अग्नि धरती उन ठाहिया। समुंड पाणी बि उन ठाहियो। त हे जॾहिं जीव गुज़ारे वियो, तॾहिं उहा मिटी वञी करे कंहिं न कंहिं गंगा में विधो, या रख खणी करे गोरो न बि गंगा में पए, किन सॼो उहा मेड़े करे ई बनारस में गोरो कोन खणंदा, उते ई दहो करे उनमें, पर विधो पाणी में न। सभई पाणी मिली करे काॾे वेंदा? समुंड में। समुंड में जेको बाफ़ उथंदी, उन बाफ़ में उहे जीव वेंदा। उहे बाफ़ मां जीव वेंदा बादल में। बादल जी जाते बूंदा पवंदियूं, उन में उहो जीव पियल आहे। उन धरती ते जेको अन्न पोखियो वियो, उहो जीव उन अन्न में वियो। उहो अन्न स्त्री बि खाधो, पुरुष बि खाधो, हिक में वीर्य ठही, हिक में खून ठहियो। ॿिन्ही जे मिलण सां जॾहिं प्रभु चाहियो त उन मां हिकु बूंद पैदा थी। इहा प्रकृति ईअं हिते जो हिते हली रही, काॾे वञे कान थी। सम्झियासीं? हे दादा परमात्मा खे पंजवाणी हिकु भेरे इहा ॻाल्हि ॿुधाए पियो थ्योरी खे। सभु लिखियो पियो वेदन शास्त्रनि। राम। कला माना ताक़त। मन खे पंहिंजी ताक़त आहे, बुद्धि खे पंहिंजी ताक़त आहे, चित खे चिंतन जी पंहिंजी ताक़त आहे। कीअं? शरीर खे पंहिंजी ताक़त आहे, इंद्रियनि खे पंहिंजी ताक़त आहे। कलाधार निर्गुण आप। निर्गुण त कीअं अदृश्य आहे परमात्मा, अगम आहे, अगोचर आहे।
न इंद्रियुनि जे लख में अचणो आहे न मन जे सम्झ में अचणो आहे त पोइ कला आहे शक्तियूं बख़्शे कलाधार जिन सगली मोहे सभिनी खे मोहे छॾे सभु असां हिक ॿिए में कला ते मोहित थियल आहियूं न आत्मा न उहो ॾिसंदो मुंहिंजी न मां उन जी कलाधार जिन सगली मोहे प्रभु जे महिमान हा श्री राम ऐं बाटी ते और वक्त छा ठाहे अपने चरित प्रभु आप बनाए 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 अपनी कीमत आपे पाए अपनी कीमत आप पाए ओ अपनी कीमत आपे पाए अपनी कीमत आप पाए अपनी चरित प्रभु आप बनाए अपने चरित प्रभु आप बनाए अपनी कीमत आपे पाए अपनी कीमत आप पाए अपने चरित अपने चरित श्री राम हे चित्रकारी सॼे संसार जी कंहिं ठाही विनाशपति 350 क़िस्मनि जी विनाशपति आहे श्री राम पखी कई क़िस्मनि जा कीड़ा कई क़िस्मनि जा 42 लख जूनियूं ठाहिया इहे सभु चित्र आहिनि परमात्मा जा भांडा ठाहिया अथई उनखे रूप ॾिनो अथई श्री राम ऐं उन में वरी चरित्र पियल आहे कहिड़ो कहिड़ो कंहिंजो कमु कीअं कहिड़ो कहिड़ो हा चरित्र मां चित्र मां चरित्र मिलंदो चित्र मां हा कंहिंजो फोटो ॾिसंदासीं गुरु नानक साहिब छा करे वियो बाबा साईं छा करे विया अपने चरित्र प्रभु आप बनाए उन्हनि में चरित्र रखियो अथई तॾहिं चित्र ठहियो न कुझु उन में कार्य रखियो अथई तॾहिं चित्र ठहियो राम और वरी अपनी कीमत आपे पाए उनजी क़ीमत बि पाण रथे छॾी थी हिकिड़ा नौकर केतिरे पघार ते मिलनि था पर उहो संत बि हिकु साईं हिकु माण्हू आहे कीअं संत बि हिकु माण्हू आहे पर जिन पाण सुञातो उनजी का तोर माप कंहिं धन सां तोर कबी भई संत 1000 रुपए करोड़ रुपए मिलंदो या अरब ते मिलंदो राम ईअं माण्हू जी विकिरी केतिरी बि थी वञे राम अपनी कीमत आपे पाए सभिनी जी कीमत बि पाण करे छॾी श्री राम श्री राम हर बिन तू भाई खणींदो कथो भाई बाबा साईं जी भगत साहब जी संतन जी गुरु नानक शाह जी भाई घणी कीमत थींदी लॻाए सघंदो उहो प्रभु जो रूप थी वियो न त सभिनी जी पंहिंजी पंहिंजी कीमत लॻाए छॾी अपनी कीमत आपे पाए अपनी कीमत आप पाए हर बिन दूजा नहीं कोई हर बिन दूजा नहीं कोई हर बिन दूजा नहीं कोई सरबन रंग करिए कैसोए सरबन रंग करिए कैसोए हर बिन दूजा नहीं कोई सरबन
निरंतर एक सोए हर बिन दूजा वाला हर बिन हरि केर आत्मा हरि केर उन आत्मा अदृश्य आहे उन अदृश्य शक्ति पहिरियों असांजो माता जे गर्भ में भांडो ठाहियो कीअं हर बिन दूजा नाही कोई हे सभु उन खां सवाइ ॿियो कुझु कोन्हे हर बिन दूजा माना सभु हरी हरी हाणे उनखे थोरो विश्लेषण कजे थो हर बिन दूजा नाही कोई हाणे कोई चए काथे ॾेखारियो त चइजे हे छा थो ॾिसे हे कंहिं ठाहिया पर मथां हाणे लिखियो सर्व निरंतर सभिनी जे अंदरि निरंतर माना एको सोए हाणे एको सोए त पोइ हर बिन दूजा हे ॿाहिरि थी वियो नाही कोई त परमात्मा माता जे गर्भ में पहिरियों पिंड ठाहियो पोइ आत्मा विधाइनि कीअं भाई न ॿुधो आहे मां ॿुधायो आहे 5-6 महीने जे विच में उहा आत्मा पवंदी आहे जीव आत्मा पवंदो आहे पोइ हिनखे 100 वरिया जन्मनि जी ख़बर पवंदी आहे पोइ जन्मनि जॾहिं ख़बर पवंदी आहे तॾहिं ॾिसंदो आहे अड़े कहिड़े कहिड़े वासना जे तीबर वासना जे करे मूंखे जनम मिलियो कहिड़ी कहिड़ी तीबर वासना करे अंत मते साई गते जहां आशा तहां वासा जहां अंत मते साई गते उन अंत जे मत जे लाइ सदाई निरंतर सिमरन कंदा रहंदा आहिनि मतां काॾे वासना न थिए वरी मूंखे जनम न मिले कबीर साहिब जहिड़े गुरू खे बि छड़ी अंतम महिल चई धुन वई थी मथां पर हीअं जे थोरी मथे अखि वई वण जे हेठां प्राण छॾण लाइ वेठो त कंहिं फल में वई आहे अरे उहा वासना फल में वई हुनजो चोलो छॾियो त धवन न थी त कबीर साहिब ध्यानु कयो अरे हे त मुंहिंजे गुरू जी आत्मा त वासना त फल में वई फल कटे वढे उन में कीड़ो निकितो हथ ते रखे ओहो श्री राम हा हथ ते रखे त हाणे उहा आवाज़ पियो करे उहा आत्मा उन कीड़े में भई तूं मूंखे मुक्त कर तोखे दोष न लॻंदो उनखे मुक्त कंहिं मथां धवन थी श्री राम त पोइ जीव पश्चाताप करे थो अड़े हिननि वासनाउनि जे करे मूंखे सॼो जनम वठणो पियो बसि हाणे प्रभु तुंहिंजो सिमरन करणो आहे वरी ॿाहिरि आयो त माया लॻी वई राम त मुंहिंजा प्यारा हर बिन दूजा नाही कोई सर्व निरंतर हा हाणे मथे इन्ही पूर्ण रूप सां चवनि था छा था चवनि ओत पोत रविया रूप रंग ओत पोत रविया रूप रंग भय प्रकाश साध के संग हाँ भय प्रकाश साध के संग ओत पोत रैया रूप रंग भय प्रकाश साध के संग भय प्रकाश साध के संग ओत पोत ओत पोत चइबो आहे तानी पेटे खे ओत पोत चइबो आहे तानी पेटे खे फुटियूं फुटियुनि मां कपां ठही कपनि मां धागा ठहिया धागनि मां कपिड़ो ठहियो उन कपिड़ा असां पातासीं ठीकु आहे त उन कपिड़नि में उहो कपां न पियल आहे धागो न पियल आहे फुटी न पियल आहे जेके ज़ेवर असांखे पातल आहिनि उहे छामो ठहिया वरी उन खे कटे छॾ त सोन जी वेंदो श्री राम
हे घड़ा ठहिया आहिनि, इनखे कुटे करे पिछाड़ी छाज थींदियूं, ठिकरियूं थींदियूं, कचो आहे त मिटी थींदी, मिटी मां घड़ा ठहिया वरी घड़े करे। अरे तूं मुंहिंजा प्यारा इहो असांखे सम्झाईंदा, तानी पेटे परमात्मा पाणा, ओत बोत रविया रूप रंग, ओत बोत अंदर रवि रहियो आहे और हे रूप ऐं रंग अथसि। कीअं हे पॉलिश कंहिं ठाही आहे? हे पॉलिश आहे न। मां वरी चवंदो आहियां, लाहींदव त खल लहंदी, पॉलिश न लहंदी। लाहींदव त भुल न कयो, हे सुञाणप जे लाइ हे पॉलिश आहे, इन ते मोहित न थियो। इन ते ई त सॼो संसार अंधो थी करे ख़तम थो करे। कीअं छोरा छोरी जेके ख़तम कनि था पहिरें मिलण सां ई, बसि पहिरियों कसम आहे जीअंदासीं मरदासीं गॾु। अंग त साॻा आहिनि न, छा ॻाल्हि आहे? हिन ते मरनि था न। राम ये समझ ते ॾिनी वञे, ये सभु को ॿुधाईंदो जीअं मां ॿुधायां थो। तोखे डॉक्टर बि कोन ॿुधाईंदो, जीअं मां खुले ॿुधायां थो। चए भई कंहिंखे चयो हुजे तोखे पॉलिश थियल आहे, चयो हुजे। श्री राम संतनि जी आत्मक गहराई आहे हर शइ ॾे। हे रिसर्च करे सिखंदा हो, संत पढ़ी करके सॼो ज्ञान था ॿुधाइनि। मोहित न थी, अंधो न थी, कुझु बि कोन्हे। अरे सुहिणा त छा चवंदा आहिनि, टूह बि सुहिणा थींदा आहिनि। जे तूं लक्षण न कया त सुहिणो थिए त कहिड़े कम जो? राम सूरत से कीरत बड़ी, सूरत से बिना पंख उड़ जाए, सूरत तो जाती रही कीरत रही समाए, तुंहिंजो यश रहिजी वेंदो। अॼु ॿाड़ी जेका कीर्तन राति करे पई, छा मुहांडो आहे? कीअं श्री राम, पर जेकी ॻाए पई इहो यश छॾे वई न, इहा मुंहिंजी महिनत आहे। श्री राम श्री राम। बाबा लक्षण ठाहियो, हिन ते मोहित न थियो कोई। ओत पूत रविया रूप रंग, पर हाणे इहो ज्ञान काथां मिलंदो? भय प्रकाश, इहो ज्ञान जो प्रकाश, इहा ॼाण, ॼाण ई प्रकाश आहे। साध के संग, संतनि जे संग में इहो प्रकाश मिलंदो त तानी पेटे परमात्मा पाण आहे। हाणे जेके तव्हांखे ज्ञान ॾियनि था त असां त उन दृष्टि सां तव्हांखे ॾिसंदा हूंदासीं न। पोइ त छा ई पातीसीं, लानत पातीसीं मुंहं में, जो मां अर्थ कयां तव्हां में मूंखे नज़र न अचे। त हे जेको मां कावड़ कयां थो तव्हां पंहिंजनि सां न, तव्हां में नज़र छो नथी अचे? ॿिए खे ॿियो छो था सम्झो? जवाबु ॾिजो, जवाबु ॾिजो। कावड़बा हूंदो, मां कावड़बो हूंदो, अड़े कावड़ा चवंदो तव्हां सां मां विढ़ां थो न, संसार सां। तव्हांजो द्वैत छो थो मिटे? हितां वए खां पोइ घर में ओढ़ा जा ओढ़ा, हितो थिए खां पोइ वरी वरी उहो ॿियो भाउ, ॿियो ॿिए जो ॿियो ॾिसणु, इएं छो? मां कंहिंखे ॿियो थो ॾिसां? सम्झण जी कोशिशि कयो, कुझु अखियूं खोलियो। पोइ मां हिन स्टेज ते वेहण जे लाइक़ु आहियां। मुंहिंजा घणा पादर ठहिया पिया हूंदा, जेकॾहिं मां चवां हिकु ऐं गुरुनि जी वाणी थो ॿुधायां, उहा पाण खे न आहे हृदय में। हे जेके तव्हां वेठा कंहिं तव्हांखे वठी आयो हथ खां, कंहिंजे करे आया आहियो? पोइ मां में दृष्टि हूंदी? अरे साईं जा प्यारो, मां पंहिंजो करे तव्हां सां वेड़ो झेड़ो पंहिंजनि सां, सम्झो न, इहा वृत्ति ठाहियो न। हे छा था कयो पिया? सॼो संसार खे ॿियाई खां कढो न। ग़रीबी छो रहे, दुख छो रहे न? राम कीअं साईं? छड़ो मखण पियो लायां मां तव्हांखे, मूंखे त पैसा थोरी कढणा आहिनि, मुरीद बणाइणा आहिनि। मुंहिंजो इहो उपदेश हलंदो आहे छा? जागो, सभ में साईं ॾिसो, ॿिए खे ॿियो न चओ बाबा, हुकुम इहो आहे, ॿिए खे ॿियो न चओ। मंदा जाने आपको और भला संसार, पर का बुरा न राखो चीत, तुमको दुख नहीं भाई मीत। ॿिए जो बुरो न चाहियो, तोखे दुख कीअं लॻंदो? राम ओत पोत रविया रूप रंग, भय प्रकाश, इहो तव्हांखे ज्ञान मिलियो संतनि जे संग मां। राम ॿियो 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 ॿियो, अड़े जिथे वञो उनखे पंहिंजो सम्झो, उनजी कहिड़ी घुर्जा उहा पूरी कयो बसि। अरे राम पंहिंजो भलो कयो था। रच रचना अपनी कलधारी, रच रचना, बस आखिरी पद। भारत रचना अपनी कलधारी, अनक बार नानक बलहारी, अनक बार
बलहारी रच रचना अपनी कलधारी अनक बार नानक बलहारी सुखमणि सुखम रत प्रभु नाम सुखमणि सुखम रत प्रभु नाम सुखमणि सुखम रत प्रभु नाम भगत जना के मन विश्राम बाबा भगत जना के मन विश्राम सुखमणि सुखम रत प्रभु नाम सुखमणि सुखम रत प्रभु नाम भगत जना के मन विश्राम सुखमणि वाला श्री राम रच श्री राम माना ठाहे रच माना ये उन्हीं शय के पहिरियों ठाहे अंदर ठाहे न उन्हीं शय के तॾहिं ॿाहिरि निकिती कुंभर जे माध्यम में कुंभर वटि उहा शाए ठाहे शय तॾहिं ॿाहिरि निकिती न सोनारे जे रूप में उहो सोनो उते अंदर ठाहे पाण कीअं ॿाहिरि निकिरी असांखे रच रचना ये सॼी रचना है न परमात्मा जी रचे करे श्री राम रच रचना अपनी कल धारी पंहिंजी शक्ति उन्हीं में विधे कल माना ताकत कल माना बस कला माना शक्ति रच रचना अपनी कल धारी उन्हीं शक्ति जे आसरे हर शय बीठी आ धारी माना धरी पई आ धाण कई पई आ मां अॻ में तव्हांखे ॿुधायो आहे विसरनि न शब्द प्रभु कृपा करे या त हिकु मुर्दो बि तव्हांजे अॻियां पियो आहे उन में बि प्रभु जी सत्ता आहे छा प्रभु जी उहो न चाहे आहे तव्हांखे पंहिंजो भाती बि हथ में मिली न सघंदो मके में 350 माण्हू मुआ आहिनि पर उन में 6 भारतीय आहिनि कल 3 ॾींहं खां वठी फोन था कंटेक्ट लॻा पिया आहिनि अञा ताईं ख़बर नथी पए उहो भारतीय असांजो काथे हाणे जॾहिं मिले न सभु लतड़ में हलिया विया के चिथजी आहे मुहांडो ई न थियो राम मां तव्हांखे वॾे में वॾो मिसाल ॿुधाईंदो आहियां अॼु जे युग में अहिड़ो मिसाल शल काथे प्रभु मालिका करे न करे बिगाड़े बणायो उनजे हथ में आहे ज़ियाल हक़ 32 फर्स्ट ग्रेड जे ऑफिसरनि सां पाकिस्तान जे 32 ग्रेड ऐं जल अध्यक्ष सेना अध्यक्ष हवाई अध्यक्ष 3 कानून न आहे टिनी खे साण खणण जो उहे गैर कानूनी बि साण अहिड़ी मीटिंग कयईं पंजाब में बस जहाज में जे चढ़िया 32 ऑफिसर फर्स्ट ग्रेड जा हिकु हॾो बि न मिलियो छा उन में फल पियलो या छा ॾिनो वियो जंहिंमां बम जे फाटो तो पेटियूं ठाहे करे वञी तरबतां ठाहियूं चाहे ज़ाल जी चाहे ॿियनि जी त मां जेको पढ़ियोमि काथे त मुर्दे में बि तोखे नज़र अगरि अचे थो त प्रभु जी सत्ता आहे जो तोखे नज़र अची रहियो जो न चाहे कीअं हरे राम कई दरियान में हलिया विया कंहिंजा लाश न लंधा रच रचना अपनी पंहिंजी शक्ति सां हलाए रहियो आहे इहो ॾिसी करके अनेक बार हिकु बार छा वञा हिकु हिकु कीअं ठाहियो अथई हिकु कखु कीअं ठाहियो अथई फरीदा कखु न रंजाइए कखु है ई लख हिकु कखु छा माना रखंदो जे उॾ पवई अख में त ॾाढो ॾे वई दुख ज़ड़ी छड़ी काथों लॻी थी वञे केॾो बि वेहूं अथऊं खाऊं पीऊं था जेसिताईं नथी निकिरे तेसिताईं चुभे थी पई तो कंहिंखे तूं घटि सम्झे इहा कखु बि कीअं ठहियो
किरोड़े कखनि पहाड़नि ते कख कीअं ठाहे, पहाड़नि में पाणी जा झरना कीअं ठाहे, पहाड़नि में पाणी कीअं पियो आहे। श्री राम। अड़े पीलीभीत में विशनदास सेठ चए पियो साईं पूर्णागिरी जे रस्ते ते बाबा साईं जी जल आश्रम ठाहियो आहे, सावलाणी खे मोकिलियो। मूंखे चई ॿ टे भेरा फोन ते बि चई उनखे मोकिलियो, उहो डिज़ाइन ठाहे वञे त असां जल ठाहियूं। पर कोई वञी न सघियो, मतिलबु ठहियो पियो आहे। उहो त कीअं झरणो निकितो आहे, उन झरणे मां ई उते उहो पीलीभीत कोई वियल हुजे या कोई हिते रहंदड़ हुजे जंहिं ॾिठो हुजे त वरी वरी चवंदो आहे साईं उहो ॾिसो त अची, उते बाबा जे नाले सां पाणी हले थो, पूर्णागिरी जेको रस्तो थो वञे उहो त हुन टांकी ठाराए छॾी आहे। राम। चए पियो सोचां पियो भाई काथे ठहरायां, पर कीअं झरणो तो निकितो, जैसे पाणी जो हेॾो बहाव थी वियो आहे त बसि टांकी भरी भरी पई आहे, जेका ख़लक वञे पीए पई। अरे केरु विझी आयो पहाड़नि में पाणी, हेठि त ठहियो, पहाड़नि में पाणी केरु विझी आयो, पहाड़नि में खूह केरु विझी आयो। राम। त कीअं न कुर्बान वञो, असां अखियूं ॿूटियूं वेठा आहियूं। अनक बार नानक बलहार, बसि इहो ज्ञान संतनि मां मिलंदो। अॼु मां इहो ॿुधायां त अॻे महीने हिते के प्रस्ताव पास कयासीं, कहिड़ा मां कसला थी या तव्हांखे कसर पई जो 5% घटाए करे असां 1% ते आयासीं, यादि आहे हुयो अॻे भेरे। पर हाणे जर्नल आयासीं भई सभ जो भलो थिए, छड़ी न्याणे जा कार्ज न आहिनि, चई ग़रीबनि जे लाइ घर बि ठाराइणा आहिनि। कीअं अस्पताल त ठही वई आहे, तव्हां वॾी थींदी वेंदी। 1 करोड़ रुपया मोहनलाल चई वियो आहे असांजो खटर, त साईं कंवरराम जे नाले सां मां कॉलेज ठाराईंदुमि, जेका मथे साल मूंखे 1 करोड़ रुपया गवर्नमेंट मां मिलंदा। मां ट्रस्ट बि ठाहे छॾी आहे, मोहनलाल जो नालो बि ट्रस्ट में विझी छॾियो आहे, मूंखे ॿुधायो आहे। श्री राम। अस्पताल स्कूल वरी ग़रीबनि जे लाइ घर बि ठहिनि, त जंहिं जंहिं शेवा ॾींदा, जेको बि नई जाइ ठाराईंदो, फैक्ट्री, गेस्ट हाउस, छा दुकान पंहिंजी भॻवान जे ॾिने मां केतिरो थियो अथसि 1% कढे, उहो परमात्मा परबार हलंदा, उहो उनजो। त हिन संसार खे छा खपनि, 2 शयूं संसारी माण्हुनि खे छा खपनि, हिकु माया, ॿियो यश। भाई ॿियो ॿुधायो, हिकु माया ॿियो मान। हिकु माया, हाणे त ॾींदड़ भलो थींदो तॾहिं न वधंदो, जॾहिं बरकत वधाईंदो, धर्म जे पासे हलंदो त तव्हांखे धन बि वधे, तव्हांजो यश बि थिए। कीअं हे मां तव्हांखे 2 रस्ता हथ में ॾियां थो फल, पोइ हाणे पोइ बि चवंदो न छड़ो दया कयो साईं, या बचू पिनी खां मथे उथो पाण कयो। श्री राम। हे नज़ारो ॾिसो था न बेटा, हे त जमा न हूंदो आहे बेटा, कर्ज़ में पाण खे कर्ज़ में रखबो आहे ऐं ख़ुशि हूंदा। भॻवान दास खे ॿुधाईंदो साखी वेठो। श्री राम। मर्द थियो घणो ई कुझु पियो आहे, असांखे पंहिंजे ॾिने मां कढूं था न। अरे नाहे त पोइ त वेठा आहियूं तव्हांजे लाइ। प्रभु कृपा सां आशीर्वाद कंदा, सुख सां इहे प्रभुकार जा कार्य हलनि, आसीसां मिलनि।